नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में टाउन इंतज़ामिया जी नाअहली, गटरनि जो गंदो पाणी, रोलर हेल्थ सेंटर सरकारी अस्पताल में दाख़िल थी वियो आहे। मरीज़नि तोड़े शहरी सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। भिटशा टाउन कमेटी जे मुलाज़िमनि बि गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं न मिलण करे कमु करणु छॾे ॾिनो। सरकारी अस्पताल साम्हूं गटर लाइन साफ़ न थियण करे बंदि थी वियो ऐं गंदो पाणी रोड ते उथली पवण बाद सरकारी अस्पताल में दाख़िल थी वियो। मरीज़नि तोड़े शहर वासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। सफ़ाई अमले जे न पहुचण ऐं टाउन इख्तियारनि जे लापरवाही करे समूरो ॾींहुं गंदो पाणी अस्पताल में हलंदो रहंदो आहे। अस्पताल इंतज़ामिया पारां मुसलसल राब्ते बावजूद सफ़ाई अमलो न पहुची सघियो। ॿिए पासे भिटशा जी नगरी में कुझु ॾींहं खां हिकु भेरो ॿीहर सफ़ाई न हुअण करे गंदगी जा ढेर बणिजी विया आहिनि। सफ़ाई अमले जो चवणु आहे त गुज़िरियल 3 महीने खां पघारूं न मिली रहियूं आहिनि। असां फाका कशी ते मजबूर आहियूं। टाउन कमेटी चेयरमैन सैयद गदा हुसैन शाह चयो आहे त तालका म्युनिसिपल हाला में म्युनिसिपल चेयरमैन ऐं CMO में तकरार। असांजे मुलाज़िमिन जी पघार बि रुकियल आहे। जल्द मुलाज़िमिन जी पघार जो मसलो हल थी वेंदो ऐं शहर में सफ़ाई जे अमल खे बहितर बणाईंदासीं। सरकारी अस्पताल में गटरनि जो गंदो पाणी पुराणी लाइननि जे करे पैदा थियो आहे। जल्द इन खे बि क्लियर कराईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।